मुश्किल घड़ी में भी इंसान सब्र ऐं नमाज खां कम वठे बेहतर थी। मुश्किल घड़ी जी हालात में इंसान सब्र ऐं नमाज खां कम वठंदो त उन जी मुश्किलात खत्म थी। बाक़ी जेकॾहिं इन मुश्किल जी घड़ी में अची करे पोइ परेशानी जी हालात में हलंदो वेंदो। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मां काफ़ी सारा जेके तव्हांखे लेक्चर ॾिना आहिनि परेशानी मुश्किल वारा ई टेंशन वारा ई ॾिना आहिनि, छो त इंसान थोड़ी थोड़ी ॻाल्हि खे बि हेॾो करे ॾिसंदो आहे। जेको हेॾो करे ॾिसंदा उन जी मुश्किलात ख़तम न थींदी आहे, उहा अञा वधंदी वेंदी आहे। ख़ुदा खे मञो, अल्लाह खे मञो, पंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट रखो, हर वक़्तु ख़ुशी में रहो। परेशानी हुजे, गम ऐं तकलीफ़ हुजे, फिर बि चओ अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। आहे बि वाह वाह, नाहे बि वाह वाह, रब त सभ खां वॾो आहे। इंतज़ार कर, वक़्तु भलो ईंदो। जॾहिं वक़्तु भलो आहे न त यादि रखजांइ, ख़ुशीअ में त इंसान खां पुराणा सबक़ बि विसरी वेंदा आहिनि, ग़म जे वक़्त में पुराणा सबक़ यादि बि ईंदा। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।